डॉक्टर आकाश कत्ल केस में जेका इन्वेस्टिगेशन जी कहिड़ी अहम ख़बर आहे रही इन हवाले सां असां SSP साउथ इन्वेस्टिगेशन तो साहब सलाम वालेकुम सलाम। सर ही कीअं ॾिसो था ही केस में कहिड़ी इन्वेस्टिगेशन जूं अहम पेशरफ़्त आहियूं जिते ही केस 6 कलाकनि में हल थी वियो। बिल्कुल ही हिक कराची पुलिस जी तमामु वॾी कामयाबी आहे। हलंदो भी तमामु सैड ऐं अनफॉर्चुनेट इंसिडेंट थियो, तमामु हिकिड़ो ॾुख वारो सान्यो हुयो। उहो इनखे चैलेंज वठी करे कराची पुलिस ॾींहुं राति कमु करे विदिन 36 आवर्स मुल्ज़िमाननि खे ट्रेस कयो ऐं उन्हनि खे अरेस्ट कयो आहे। सर ये इन्वेस्टिगेशन जा जेके पहलू जेके तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस में ही ॿुधाया त CDR अहिड़ा माज़ी में भी ना वॾा हाई प्रोफाइल केस हूंदा आहिनि, पुलिस हुन में बि डिले हूंदी आहे, इहे भला टेक्निकल हाणे आई आहे या अॻ में इनखे तव्हां यूज़ न कंदा हुआ। न बिल्कुलु, पहिरियां बि जेकॾहिं तव्हां क्राइम स्टेटिस्टिक्स ॾिसो त कराची पुलिस जी जेका डिटेक्शन आहे उहा तक़रीबन 80% डिटेक्शन आहे। ठीकु आहे, उन में पहिरियां बि टेक्निकल एनालिसिस ऐं CCTV फुटेजिस जो इस्तेमालु उहो कंदा रहिया आहियूं कि छो त अॼु वारी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहो ख़ुशूसी सिर्फ़ु हिन केस ते ई, इन लाइ इहो तासुर ग़लति आहे त सिर्फ़ु हे ई केस असां डिटेक्ट कयो आहे। पहिरियां बि डिटेक्शन थींदी रही आहे ऐं उन में बि असां टेक्निकल जेके टूल्स आहिनि उहे यूज़ कंदा रहिया आहियूं। हिकिड़ी सर ॿी अहम तव्हांखां लास्ट ॻाल्हि पुछणी, कल्ह हिकिड़ी मुख़्तलिफ़ न्यूज़ बि नशर थियूं ऐं ॿुधाए पियो वियो त जेका कराची जी इन्वेस्टिगेशन टीम हुई उन जामशोरो पुलिस खे हिकु हिंट ॾिनी त हीअ जवाबदार अचनि था, हिननि जी गिरफ़्तारी उतां थी आहे। अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में बाज़ाब्ता ज़ाहिर हिनखे डिफेंस मां कयो वियो आहे। न बिल्कुलु, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, ऐं न ई मुंहिंजे नॉलेज में अहिड़ी का ॻाल्हि आहे। मूंखे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त हिननि खे ट्रैक कयो वियो ऐं हिननि खे जेको आहे डिफेंस मां ई गिरफ़्तार कयो वियो आहे। थैंक यू। जी ॻाल्हि ॿोल ॿुधी तव्हां SSP तोहिर साहिब जी, हुननि जो इहो चवणो हो त हीअ जेका गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी ख़बर गर्दिश पई करे त इन्वेस्टिगेशन टीम जामशोरो पुलिस सां मिली करे गॾियल कार्रवाई करे हिननि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। उन ॻाल्हि जी हुन तस्दीक कंदे चयो आहे हिननि खे जेको ट्रेस कयो वियो टेक्निकली बुनियाद ते जेको इन्वेस्टिगेट कयो वियो उन केस खे CCTV फुटेजिस जी मदद हासिल कई, उन बाद हिननि खे डिफेंस मां गिरफ़्तार कयो आहे। कैमरामैन अदनान सागर, आज़ाद मीडिया न्यूज़, सिंध वाइस, कराची।